नाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सिंध हुकूमत जे नोटिस वठण बावजूद बार बार ऐलान करण बावजूद जेको आहे ज़मींदार हितां जा सरापा एहतिजाज लॻा पिया आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि 5 शुगर मिलूं आहिनि। हिन वक़्तु जेको हुकूमत ऐलान कयो 182 रुपये कमनि जो, मगर आबादगारनि खे 155 रुपया कमनि वरितो पियो वञे। उनखां अलावा जेको मुसलसल शुगर मिलूं लेट हलण जे करे हितां जा जेके आबादगारनि जेको सख़्तु मुतासिर थियो उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे आबादगार अॻुवाण FOC सिंध जो सदर जावेद जुड़ेजो। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करे हुनजो छा चवणु आहे। सर, हुकूमत पारां जेके ऐलान कया विया त कम जो अघु जेको 182 रुपया ॾिनो वेंदो, जॾहिं त ज़मींदारनि सां आबादगारनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो चवणु त असांखे 155 रुपया वठनि था। उन बावजूद शुगर मिल इंतज़ामिया असांखे कोई एडेंट वग़ैरह जारी कोन पई करे। इन खां अलावा जेको केतिरो कमनि ते ख़र्चा, छा भला हुकूमत जा जेके ऐलान आहिनि उन्हनि ते को अमल थियो आहे या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त आउं सिंध TV जो थोराइतो आहियां जो सिंध TV हमेशह असां आबादगारनि जो आवाज़ु मथे ताईं पहुचायो आहे ऐं असां आबादगारनि जा मसइला हल कया आहिनि। ऐं तव्हां खां शुरूआत स्टार्टिंग मां कंदो हलां त शुगर कैन एक्ट तहत अक्टूबर जे पहिरें हफ़्ते में कहिड़ी हालत में सिंध जूं शुगर मिलूं खुलिणियूं आहिनि। पर अफ़सोस इहा ॻाल्हि थी त तक़रीबन 3 महीना गुज़री रहिया, असां आबादगार वज़ीर आला जे पोयां कॾहिं मिनिस्टर जे पोयां धिका खाईंदा रहियासीं। नेठि कुझु कोन अमल थियो, न को रेट जो नोटिफिकेशन कढनि। हींअर कुझु 15 ॾींहं अॻु में थिया आहिनि, वज़ीर आला पहिरीं नोटिफिकेशन कढियो 182 रुपया अघु जे हिसाब सां, जॾहिं त पंजाब हुकूमत रेट कढियो 180 रुपये सां। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पंजाब हुकूमत जेको पंजाब में जेको कमंद आहे उहो कमनि जो रेशे खां असां 2 सैकड़ो मथे आहियूं। असां वटि खंडु कमंद मां वधीक ठहे थी, पर उन हुकूमत खे शाबाश हुजे, हुननि बि 180 रुपया रेट मुक़ररु कयो ऐं अॼु ताईं हू आबादगार खे 180 रुपया ॾियनि पिया रेट। पर असां सां वीदन इहो जेको थियो आहे, वॾो ज़ुल्म हिकिड़ो थियो आहे आबादगार सां, इहो थियो आहे त जेको हुकुमरान असांजा वेठा आहिनि, जेके मालिक बणिया वेठा आहिनि शुगर मिलनि जा, पहिरीं नोटिफिकेशन कढनि था 182 जो, वरी 4-5 ॾींहंनि खां पोइ कंहिंजे प्रेशर तहत या कंहिं बासर माण्हू जे प्रेशर तहत वरी नोटिफिकेशन कढी छॾियो अथनि 155 तहत। वरी जॾहिं असां आबादगार एहतिजाज तौरु रोडनि ते रस्तनि ते आयासीं, वरी नोटिफिकेशन कढी छॾियो 182 रुपये जो। 182 जो जॾहिं नोटिफिकेशन कढी छॾियो त शुगर मिलनि खे बि खपे त असांखे उन अघु में वठनि। पर अॼु ताईं कंहिं बि शुगर मिल आबादगारनि खे न पेमेंट कई आहे, न उन अघु सां रेट वरितो हुयो आहे। एजेंट जे पोयां जेको आहे लॻो पियो आहे, पंहिंजो ठप्पो लॻो पियो आहे त पंहिंजो हिकिड़ो छा आहे 155 जे हिसाब सां असां ॾींदासीं आबादगारनि खे रेट ॾींदासीं। त आबादगार कहिड़े पासे वञे? उन खां पोइ जेको वज़ीर आला सिंध 182 जो नोटिफिकेशन कढियो, उन जे ख़िलाफ़ु हुननि पिटीशन दायर करे छॾी हाई कोर्ट में। उते बि असां फार्मर्स ऑर्गेनाइज़ेशन काउंसिल, सिंध आबादगार बोर्ड ऐं ऐवान ज़रात में पार्टियूं आहियूं। कल्ह बि असांजी तारीख़ हुई जंहिंमें बाक़ाइदा चीफ जस्टिस जेको हाई कोर्ट जो सिंध जो उहो पेशनरी करे पोइ हुन बाक़ाइदा इहो चयो त 24 कलाक जे अंदरि पासमा आबादगार ऐं सिंध हुकूमत वेहनि ऐं खंड जो रेट मुक़ररु कनि, न त छंछर जे ॾींहुं ऐं आबादगारनि जे हक़ में इहो फ़ैसिलो ॾेई छॾंदुसि त बाबा पंहिंजो 182 रुपये रेट ॾियो, 182 में तव्हां कमनि ॾियो। उन खां अलावा कल्ह चीफ जस्टिस असांखे साहिबु इहो बि चयो त अगरि तव्हां इन ॻाल्हि ते राज़ी हुजो त असां थोराइता आहियूं चीफ जस्टिस साहिब जा, जंहिं ज़मींदारनि ॾे तवजा ॾिनी, हुन बाक़ाइदा इहो चयो त अगरि आबादगार राज़ी थियनि त भला पंजाब वारो रेट मुक़ररु करे छॾिया हींअर। नाज़रीन FOC सिंध जो सदर जेको जावेद जुड़ेजो आहे, जेको आबादगार अॻुवाण आहे, हुनजा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हुनजो इहो चवणु हो त जेकॾहिं काठियुनि जो जेको रेट आहे उहो 200 रुपया मणा, मगर आबादगारनि खे को बि रेट न पियो ॾिनो वञे। हाणे जेको आबादगार जेकॾहिं आईंदा थी सघे थो कमंद न बि पोखिन, छाजे करे त हींअर जेको बसरनि जो फ़सुलु आहे तक़रीबन 70 खां 75 रुपये में गाॾी वई आहे। उन में बि जेको उन्हनि खे नुक़सानु आहे, उन खां अलावा हारियुनि खे नुक़सानु आहे, हारी कर्ज़ी थी था वञनि। जॾहिं त हिननि जो इहो चवणु हो त जेकॾहिं लेबर असां आहे उहो बि थर खां या ॿियंदा मोकिलींदा आहियूं, जॾहिं त नंढा आबादगार आहिनि हू बि सरापा एहतिजाज लॻा पिया आहिनि। हुननि जो बि चवणु आहे जेकॾहिं असां कमंद 5 खां 10 एकड़ जेकॾहिं पोखियूं था, हफ़्तो असांजो कमंद हिते जेको बनी में पियो हूंदो आहे। उन खां अलावा जेको असां जेकॾहिं शुगर में मोकिलींदा आहियूं, असांजो ट्रैक्टर ट्रालियूं कमंद खणण लाइ तयारु कोन्हनि। जेकॾहिं उतां जेकॾहिं कमंद वञे थो या असांखे एडेंट कोन थो मिले, या त असांखे जेको आहे को पैसा वग़ैरह अञा ताईं कोन पिया मिलनि। अचो त हुन हवाले सां हितां असां गॾु हिन वक़्तु आबादगार मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां। चाचा, तव्हां जेके नंढा आबादगार कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां? कमंद हींअर हुकूमत ऐलान कयो 182 रुपये जो, उन खां अलावा शुगर मिल 155 रुपया वठे थी, अदालती फ़ैसिलो बि आयो आहे। उन बावजूदि अञा ताईं असां ॾिठो आहे त हिननि शुगर मिल जे ॿाहिरां जेके गाॾियुनि जूं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि। कहिड़ा मसइला आहिनि ज़मींदार सां? अलाए हाणे मसइलो ज़मींदारनि सां वॾो आहे जो मिल मालिक जेके आहिनि से ज़ुल्म करियो वेठा आहिनि आबादगारनि सां सरोसर, ऐं 8-8 ॾींहं कमांड पियो आहे ॿनीअ में। ऐं जंहिं डेट ॾींहं था त वरी अॻियां जंहिं डेट खणी था वञूं त टोकन नथो मिले। टोकन वारो पैसा थो वठे, 200 रुपया 300 रुपया टाली ते थो वठे, पोइ लंबर थो ॾिए। ऐं चैन जेको आहे मिल जो सो ख़ाली पियो आहे, टालियूं लाइन कोन था। वॾो ज़ुल्म आहे, वॾो वेदन आहे, ऐं ख़र्च एॾो थी वियो आहे जो हद खां वधीक हल्को फुल्को ज़मींदार पूरी करे नथो सघे।
मज़ूर बि हींअर 15 रुपया मज़ूरी थो वठे, 20 रुपया किरायो आहे, उहो बि 8 ॾींहं टाली में, 4 ॾींहं टाली में हूंदो आहे, 8 ॾींहं बनी में हूंदो आहे। टोकन ते वञूं या इंडेट ते वञूं त चवनि था असीं छा करियूं, असां सां एॾो ज़ुल्म आहे जो हाणे नंढो आबादगार वञे केॾा। ऐं कमंद जो जेको अघु आहे इहो 155 रुपया मुनासिबु न आहे। घटि में घटि जेको मुतालबो आहे आबादगार जो 182 रुपया अघु मिलणु घुरिजे। हिन में भला लेबर तव्हां खां केतिरो वठंदे अचे कमंद वढाई वारा उन खां अलावा ट्रैक्टर ट्राली वारा? साईं 15 रुपया लेबर वठे, 15 रुपया मण ते टाली किरायो वठे, उन खां पोइ मिल जी मर्ज़ी आहे, 20 मण टाली ते कटे, 25 मण कटे, 30 मण कटे, उहा हुनजी मर्ज़ी आहे। आबादगार छा थो करे सघे? फी एकड़ ते केतिरी पैदावार तव्हांजी केतिरियूं ट्रालियूं निकिरंदियूं हूंदियूं ऐं केतिरो हुन ते ख़र्चु अचे थो भाण समेत या खेड़ी समेत जी डीज़ल? साईं हाणे फी एकड़ जो पैदावार 600-700 मण आहे कमंद, ऐं भाण जो अघु पाण था ॿुधो त 4000 खां वठी 2000 ताईं हले पियो भाण। ऐं भाण जेकॾहिं डीज़ल लथो आहे, पेट्रोल लथो आहे, त को बि रुपयो भाण ते न लथो आहे। इहो ज़ुल्म वॾो आहे। भाण जिथे वञी वठि ॾींहं हिकिड़े ॾींहं जो क़ीमत आहे। अॼु जेकॾहिं 10 रुपया घटि आहे त सुभाणे वरी 10 रुपया मथे आहे। इहो त को मार्केट जो को सब्ज़ी आहे भाण, अलाए छा आहे, असांखे त ख़बर पए कोन थो। असां सां ज़ुल्म आहे। भाण लाथा वञनि, दवाऊं लाथियूं वञनि, ऐं जेको बि एग्रीकल्चर जो आहे भाण दवा इहे सभु लाथा वञनि। फुटियुनि जो रेट जो हालत लॻो पियो आहे न। हींअर 1200-1300 रुपया फुटी पियो हले, कारखाना बंदि पिया आहिनि ऐं फुटियुनि जा ढिग लॻा पिया आहिनि, केरु वठण लाइ तयारी कोन्हे। बसरनि वारो रेट तव्हांखे बसरनि असांखे ड्रॉ ॾेई छॾियो। असां ड्रॉ कयो बसरनि मां। बसर हिकिड़ो एवरेज कोन्हे, 30 ॿोरियुनि खां मथे एकड़ लहे कोन थो, 30 ॿोरी मथे आहे। उन खां पोइ कमंद पाण ॾिसो पिया हालतूं आहिनि। हर कंहिं खां पुछी सघो था, को हिकिड़ो कोन्हे ज़मीनदार, हिकिड़ो ॿ आहे कोन। जिते जंहिंखां पुछंदे उहो हुनजा 2 हथ मथे ते आहिनि, घोड़ा पियो करे। असां सां ज़ुल्म आहे। हाणे मिल मालिकनि खे घुरिजे त ज़मीनदारनि जो मसइलो हल कनि, सही रेट ॾियनि, कमांड सही तरीक़े सां लाहीनि, 4 ॾींहं 5 ॾींहं टाली न बीहे, इहो ज़ुल्म न थिए। पंहिंजनि ऑफिसरनि खे, पंहिंजनि सेंटर वारनि खे सिधो कनि, रुश्वत न वठनि, ज़ुल्म न कनि। हू रुश्वत वठनि, पोइ हाणे ज़मीनदार केतिरनि खे रुश्वत ॾींदो? ॿुधायो कहिड़नि खे रुश्वत ॾींदो? मिल मालिक खे ॾे, पुटी वारे खे ॾे, साड़ी सेलर मिशन खे ॾे, कहिड़े खे ॾे? साड़ियूं त बि 500 रुपया मण पियो हले हींअर। इहो बि ज़ुल्म आहे। असां त इहो ज़ुल्म आहे। शुगर मिल वारा पैसा कोन था ॾियनि, 155 सां बि कोन था ॾियनि। असांजा जेके बि आहिनि मज़दूर उहे मरनि पिया। छा कजे, असीं छा करे सघूं था? असां सां ज़ुल्म आहे। असांजा मज़दूर बुख पिया मरनि, मिल मालिक जेके आहिनि पैसा ई कोन था ॾियनि। अञा एॾो ज़ुल्म पियो हले। मिल वारा अची असांजे केरु बि अची ॾिसनि त जेके मज़दूर वीचारा आहिनि थर खां घुराया विया आहिनि, बुख पिया मरनि। असीं ज़मीनदार किथां पैसा आणियूं जेके उन्हनि खे मज़दूरी ॾियूं? ज़मीनदारनि सां गॾु जेके हारी आहिनि तव्हांजा, साईं, उन्हनि जी हारी साॻी हालत साॻी हालत हारियुनि जी, कीअं भला तव्हां उन्हनि खे सभु कहिड़ो हालत ख़र्चो ॾींदा हूंदव जेको पंहिंजो घर जो गुज़र सफ़र करे? साईं छा करियूं, मजबूरी आहे। पोइ केॾा बुख पिया मरनि, कंहिं महिल अटो घर में अथनि, कंहिं महिल त आहिनि ई कोन। नंढड़ा ॿार वीचारा जेके मज़दूरनि जा आया आहिनि, मैदाननि ते वेठा आहिनि, उघाड़ा पिया हलनि, उन्हनि जी हालत ख़राबु लॻी पई आहे। पैसो मिले त किथां को वीचारा कपिड़ो गंदी वठनि, ज़मीनदार वटि पैसो हुजे त ॾियनि। ॾाढी ताईं शुगर मिल पैसा कोन साईं 18 ॾींहं थी विया आहिनि, अॼु 18 19 ॾींहं थी विया आहिनि, पैसा ई कोन था ॾियनि। 155 सां बि नथा ॾियनि। 8-8 ॾींहं टालियूं बिठियूं आहिनि असांजूं हुते मिल में, ऐं न इंडट थो असांखे मिले। हितां को चवण वारो कोन्हे शुगर मिल कोन थो चए, न को गवर्नमेंट जो माण्हू थो चए, न को ज़मीनदार वॾो, को केरु बि कोन्हे। असीं 10 एकड़नि वारा कमांड वारनि सां हालत आहे। किथां हाणे मज़दूरियुनि खे ॾे, किथां उन्हनि खे ग़रीबनि खे ॾे? इहो असांजो ज़ुल्म लॻो पियो आहे। छा था सम्झो भला कीअं हिन आबादगारनि जो गुज़र सफ़र थींदो या हुननि हारियुनि जो कहिड़े नमूने गुज़र सफ़र? बसि साईं कीअं थींदो, अलाह कंदो, बाक़ी न मिल वारो करे सघंदो, को ॿियो माण्हू करे सघंदो। नाज़रीन, हुकूमत सिंध पारां कमनि जो अघु 182 रुपया मुक़ररु करण बावजूदि जेको आहे मिल इंतिज़ामिया जी हिकठी क़ाइमु करण ते जेको आबादगारनि खे 155 रुपया अघु ॾिनो पियो वञे, जॾहिं त हितां जे जेके आबादगारनि जो इहो चवणो हो त जी मिल इंतिज़ामिया हिकु त मिलूं देरि सां हलाइण जे करे जेको असांजो कमंद जेको आहे जेको उते जेको आहे वज़न घटि करे वियो। उन खां अलावा जीअं असां कमनि जा जेके अचनि था, जेका असां लेबर घुरायूं था, उहो जेके कमंद वठनि था, हफ़्तो ताईं कमंद जेको गॾु पंहिंजो ट्रैक्टर ट्रालियूं खणनि थियूं। उन पोइ जॾहिं मिल में अचे थो त तव्हां पाण मिल में हींअर इन वक़्तु ॾिठो हूंदो त ट्रैक्टर ट्रालियुनि, गॾु गाॾियुनि, डारसननि, उठ गाॾियुनि जी केॾी रश लॻी पई आहे। तक़रीबन हिकु हफ़्ते ताईं हिननि जो जेको नंबर नथो अचे। इन हवाले सां जेको हितां जा जेके नंढा आबादगार
सख़्तु मुतासिर थियनि था। आबादगार सरापा एहतिजाज बि वञी हलनि। आबादगारनि जो चवणो त जॾहिं त काठियूं जेको आहे 200 रुपए मण वञनि थियूं, मगर असांजो हुकूमत पारां ऐलान करण बावजूदि हे अघु 155 पियो ॾिनो वञे। उन खां अलावा तक़रीबन 20 ॾींहं खनि थी विया आहिनि, अञा ताईं असां जेके कमंद मोकिलिया उनजा को बि वग़ैरह पैसा वग़ैरह न मिलिया आहिनि। इन करे जेको हुकूमत का बि संजीदगी न पई करे। हिननि चयो त असांजो जेको आहे फ़ी एकड़ ते तक़रीबन 70,000 खां वधीक ख़र्चु अचे थो। खेड़ी महांगी हूंदी आहे, भाण महांगो हूंदो आहे, उन खां अलावा जेका असां लेबर आणींदा आहियूं उहा हूंदी आहे, उन खां अलावा जेको ट्रैक्टर ट्रालियुनि वारा ईंदा आहिनि उहो वठंदा आहिनि। जॾहिं त असां जेके मिल ते कमंद मोकिलींदा आहिनि, मिल ते असांखे हफ़्ते हफ़्ते ताईं जेको आहे असांजूं ट्रालियूं ख़ाली कोन थींदियूं आहिनि, उठ गाॾियूं ख़ाली कोन थींदियूं आहिनि, जंहिंजे करे असांखे उहो ख़र्च बि असांजे गले आहे। जॾहिं त हिननि जो चवण त असां जे करे अघु न वधाए 182 रुपया अघु न ॾिनो वियो त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। हिन आबादगारनि सां असांजो इहो बि चवणो हो त जॾहिं त असां हुकूमत पारां जेको ऐलान कयो वियो आहे 182 रुपया उहो अघु कोन पियो मिले, जॾहिं 155 ते ॾियूं पिया उहो बि मिल वारनि पारां इकठी जॻह क़ाइमु कई आहे। असांखे 155 अघु सही न पियो मिले, जॾहिं त कमंद बिल्कुलु सुकी वियो आहे। उन खां अलावा जेका कमंद मिलूं लेट सां हलण जे करे ऐं असांजे जेका कणिक जो फसल बि सख़्तु मुतासिर थियो आहे। उन हवाले सां अचो त हितां जा जेके आबादगार आहिनि, हितां जा जेके ट्रैक्टर ट्रालियूं काईंदड़ ड्राइवर उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करी उन्हनि जो छा चवणु आहे। उस्ताद नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो राणो नालो आहे। केतिरनि ॾींहंनि खां ट्राली भराए वई? 3 ॾींहं थी विया आहिनि। भला तव्हांखे नंबर मिले थो न? असांखे इंडेट कोन मिलियो आहे। छाजे करे? इंडेट ॾियनि ई कोन था मिल वारा। तव्हांखे हिते ख़र्चो वग़ैरह केरु थो ॾे? ख़र्चो मालिक ॾिए थो ट्रैक्टर जो। 3 ॾींहंनि ताईं तूं छा मजबूर आहे। साॻे भाड़े में थो 3 ॾींहंनि ताईं? हा, साॻे भाड़े में। हिते भला तव्हांजी राइश वग़ैरह 3 ॾींहंनि में लाइ 4 ॾींहंनि में लाइ भाड़ो साॻी हूंदो। इन में कमान सुके कोन थो? कमाल सुके तो ज़रूरी है। ॿिया कहिड़ा मसइला आहिनि तव्हांखे हिते? के मिल जे तरफ़ां के सहूलियतूं आहिनि न? 3 ॾींहं 4 ॾींहं को बि सहूलियत कोन्हे को बि। असीं माना 12 महीना परेशान आहियूं इन मिल जे करे। तव्हांखे अञा ताईं एजेंट कोन मिलियो आहे? जॾहिं एजेंट मिलंदो उन खां पोइ तूं छा थो सम्झी 3 ॾींहं तोखे थी विया आहिनि? घणा ॾींहं? उन खां पोइ वरी 2 ॾींहं थींदा। 3 में 2 घणा थी विया? 5 ॾींहं। 5 ॾींहंनि में तव्हां घर वग़ैरह वञो था या न कोन था वञूं, हिते ई वेठा आहियूं। माना इंतज़ार में हूंदा आहियो केॾी महिल असांखे? केॾी महिल असांखे वारो मिले। हींअर केतिरी रश हूंदी भला हिते? हींअर अंदाज़े में 400 टाली हूंदी। तव्हांखे मिल इंतज़ामिया को बि ख़र्च वग़ैरह कोन ॾींदी आहे? न मिल कोन ॾींदी आहे असांखे। मिल कुझु कोन ॾींदी आहे। मिल इहा पोइ बसि वेंदा आहियूं गेट ते, असांखे दाबारी वापसि मोकिलींदी आहे। केतिरे ॾींहंनि खां हिते बीठा आहियो? बाबा हिते 10-12 ॾींहं थी विया आहिनि। हा। पोइ ख़र्च वग़ैरह तव्हांखे? न ख़र्च बस मिलेगा मालिक ॾींदा। छाजे करे पोइ कमान सुके कोन थो? कमा सुके थो। हा। ॿिया कहिड़ा मसइला था थियनि जेके ड्राइवर रहनि था? बस टोकन कोन मिले, बस ये परेशानी हूंदी आहे। हंधि बिस्तरा पंहिंजा हूंदा आहिनि। ज़मीनदार लोडिंग करे उमाणे छॾींदा आहिनि। मिल वारा जेको हिते एजेंट कोन्हे, ही कमान सही कोन्हे, फलाणो कोन्हे, ही कोन्हे, हू कोन्हे, इन जे लाइ पोइ जेको 24 कलाक में लहे थो 50 कलाक खां पोइ गाॾी लहे थी। वापसि था वञूं ज़मीनदारी टेक्शन। हिते मिल वारा इज़त नथा कनि, हाणे रोडनि ते बीठा आहिनि। घणो किरायो मिलंदो आहे भला तव्हांखे? केतिरो फी मण केतिरो? उहो ज़मीनदारी गाॾियूं, असांखे भतो मिलंदो आहे। जेको 2 ॾींहं जो भतो मिले थो उन में चाहे असां कलाक में गाॾी लहे या 5 ॾींहं वेठा हुजूं। न 5 ॾींहं गाॾी नथी लहे त उहो बि किरायो? उहो पोइ होटल वारा खायो पंहिंजे सिर ते निभाए वेंदा आहियूं। तव्हांखे कहिड़ी बचत थींदी हूंदी? पोइ छा करियूं? पाड़े में वेठा आहियूं, ज़मीनदारी कम ई करिणो आहे। मिल वारनि वटि हिते था अचूं त को इज़त कोन्हे। हिन में छा वग़ैरह कटौती वग़ैरह हूंदी आहे छा? उहो हुननि जा फैक्शन आहिनि। ज़मीनदार एॾा मजबूत आहिनि, चवंदा कटौतियूं करियो, गाॾियूं लाहियो, पोइ बि नथा लाहिनि। हाणे ज़रदारी मिलते गाॾी बि वञे हींअर कढियूं आहिनि, वञनि पियो ज़रदारी मिलते। न इहा का पाबंदी हूंदी आहे छा हिन मिल ते खणी वञो या अॻी मिल ते न? मालिक हूंदो आहे न, असांखे जिथे ऑर्डर मिलंदो। घणा ॾींहं थी था वञनि तव्हांखे हिते? असांखे तक़रीबन अंदाज़न हाणे कल्ह आया आहियूं, अञा त असां ईअं बीठा आहियूं। असां को सबूत कोन्हे गाॾी लाहिण जो। न हेॾा केतिरा ॾींहं लॻनि था ट्राली? 3 ॾींहं खां 4 ॾींहं लॻनि था, 5 ॾींहं बि लॻनि था। 3 ॾींहं खां 4 ॾींहं त माना मुसलसिल लॻनि था। पोइ तव्हांखे ख़र्चो वग़ैरह? ख़र्चो पोइ हाणे ज़मीनदार को आहे ॾिए थो, न त हला कोन थो छॾे। न पोइ हींअर सियारे में तव्हांजी राइश वग़ैरह कीअं था करियो? गाॾी ते रहंदा आहियूं। बिस्तरो गॾु ॿधो पियो, कटा ॿधा पिया आहिनि। राति जो सुम्हणु गाॾी ते, ॾींहं जो होटल ते। केतिरा ॾींहं थी था वञनि तव्हांखे हिते ट्रैक्टर ट्रालियूं? इंडेट मिलंदे 2 ॾींहं इंडेट मिलनि पोइ थो मिले, ऐं तंहिंखां पोइ 3 ॾींहं जो नंबर थो अचे। 5 ॾींहं असांखे हिते लॻियो वञनि। ॿुधाइए
पोइ इहो हिननि जो सिलसिलो हले पियो, पोइ थोरो घणो बांसी ॾिसनि हुन में, हुनखे रोके छॾनि, कचो गुरी थी वियो उनखे रोके छॾनि। माना हिते असां हालत आहे ड्राइवरनि सां, ज़मीनदार अचनि कोन था मिलते, मोकिलियो छॾनि, पोइ असां हिते ड्राइवर पिया सूर खाऊं। हिते 5-5 ॾींहं 6-6 ॾींहं ट्राली वारे खे थी वेंदा आहिनि हिकिड़े हिकिड़े चक्कर। कमन सुके कोन थो? कमनि सुके त भली सुके, तव्हांखे भला किरायो कहिड़े हिसाब सां ॾींदा? किरायो न आहे, किरायो डीज़ल नथो आहे, चवनि था बसि घटि आहे। अॻे हो 18 रुपया 19 रुपया त हींअर 14 रुपया। हींअर डीज़ल जो डीज़ल ख़ाली न आहे, हिन में त गाॾी में त हर शइ लॻंदो आहे, टायर बि लॻंदो आहे, आयल बि लॻंदो आहे, नट बोल्ट बि लॻंदो आहे। हवा ख़ाली चेक कराईंदा आहियूं, हू 200 रुपया वठी छॾींदा आहिनि। टायर हिकिड़ो पंचर थी वेंदो आहे, हू 300 रुपया वठी छॾींदा आहिनि। महांगाई जो दौरु आहे। इन में भला तव्हांजो कीअं थो गुज़र सफ़र थिए? 5 ॾींहं न न न न गुज़र सफ़र बिल्कुलु न आहे। घर जा पैसा खाई वेंदा आहियूं असां, हिन टाइलनि जे असर खां घर जा पैसा असां खाई वेंदा आहियूं हक़ीक़त सां। न पोइ जेको तव्हां चओ था कमंद अगरि थोरो कचो हूंदो आहे या छा उहो ऑब्जेक्शन करे पोइ छा वरी वापसि खणी था वञो? न न वापसि त कोन था, पोइ हुनखे कटौती वटौती कनि था, अॻिते पोइ हिते करे सीड़ाइनि था, 2 ॾींहं हुनखे, हिकिड़ो ॾींहुं वरी हुनखे रोकनि था, पोइ हुनखे इंडे ॾेई लाहिनि था मजबूरी खां, जेको सिर ते बीठो आहे हुनखे लाहे छॾनि था। मिल इंतज़ामिया तरफ़ां हिते को ड्राइवरनि जे लाइ राइश या ॿी को? न न न का शइ कोन्हे, मिल वारा त ॿुधनि ई कोन था। हींअर त तूं ईंदे हुते जज वांगुरु तव्हां खां सुवाल वठंदा, छा आहे इंडेट वठी रहियो, छो वठी रहियो, छाजे लाइ वठी रहियो आहे, छो वठी रहियो इंडेट ॾियो न बाबा, छो वठी रहियो? असां चयो कोन्हे वठी रहियो, इंडेट हथ में करे पोइ वठी रहियो। हाणे इंडेट हथ में केॾी महिल ईंदो असां वटि? पोइ कमांदा असांजा समय एकड़ पोइ खिलनि, हीअ त असांजा कुटंदा ई कोन। आउं त चवंदुसि त गवर्नमेंट जी इहा ना हली आहे त जेकॾहिं गवर्नमेंट ऐलान करे ऐं उन ते अमल न थिए त पोइ उहा गुड गवर्नेंस न थींदी। आउं त जाम सादिक अली सां गॾु रहियो हुया, जाम सादिक अली चीफ मिनिस्टर हूंदो हुयो ऐं पीपुल्स पार्टी जो अब्दुल्ला शाह चीफ मिनिस्टर हूंदो हुयो। ख़ुदा जो कसम जेका लफ़्ज़ वात मां कढंदो ऐं उन ते अमल थींदो। गवर्नमेंट जेकॾहिं आहे उनजा कई तव्हांखे ख़बर आहे त मिल वारनि जूं जेकॾहिं ॾिसजे त हुननि जूं उणायूं काफ़ी आहिनि, ठीकु, नेगेटिव पॉइंटूं काफ़ी आहिनि। उन नेगेटिव जेके पॉइंटूं आहिनि, टैक्स बि रहियल हूंदा आहिनि उनजा, ऐं उहे काफ़ी कुझु उते कंदा आहिनि ज़मीनदारनि सां। कंहिं ॿिनि ज़मीनदारनि खां केस दाख़िल कराए, लंगर पार्क में कराइजे, अहिड़ा सिधा थी वञनि जो। पर उन मंझि गवर्नमेंट पाण ख़ुदि भाङे भाइवार आहे। हर माण्हू सम्झे थो त छो नथा अॻु वधनि, छो नथो इन ते एक्शन थिए, उनजे लाइ आउं कुझु कोन थो चवां। अदा ॾिस न, आउं पाण हिकिड़ो आबादगार आहियां। पुटी जो अघु 1700 ते पहुतो वञी आहे, कमनि जो अघु 130 रुपया बि कोन थो मिले, 155 चवनि था, पोइ हुन में कणतो लॻे थो 40 मुंहिंजे खां जेका ट्राली आहे उन ते 40 मण लॻे थो पंहिंजो वठनि था। ऐं उन खां पोइ बसरनि जो अघु कोन्हे, सारियुनि जो अघु कोन्हे। असां पाण सारियूं जेके आहिनि 700 रुपए में खपायूं पिया, हालांकि उन ते ॿिज ख़र्च जेको भाण थिए थो उहो केतिरो थिए थो, ऐं 70 खां 80 हज़ार रुपया कमनि ते एकड़ ते ख़र्चु अचे थो, 40 खां 50 हज़ार रुपया फुटी ते ख़र्चु अचे थो। त हाणे ज़मीनदार त कर्ज़ी थी वियो आहे, ज़मीनदार त ख़तमु थी वियो आहे। ज़मीनदार में हाणे रतपुर रहियो ई कोन्हे, केरु कंहिंखां पुछण वारो आहे कान्हे। ऐं अॻे में तरक़ियाती कमु थींदा हुआ, जंहिंमें माण्हू वञी स्कूलनि में या रोडनि ते वञी माण्हू कंदा हुआ, मज़दूरी कंदा हुआ, उते तकारियूं खणी कंदा हुआ उन में। हाणे उहो लेबर जो जेको हुनखे मिलंदो उहो बि हाणे कोन्हे, छाकाणि तरक़ियाती कमु थियनि कोन था। मथां पैसा टेम जे थ्रू जेके आहिनि से उहे ख़तमु थियो था वञनि। उन जे करे मुंहिंजी सलाह आहे ज़मीनदारनि खे, जेसि ताईं ज़मीनदार ॿधी न कंदा, हीअ जेके गेटनि ते ट्रालियूं मोकिलीनि था उनजे बजाए 15 ॾींहं महीनो सब्र कनि ऐं कमु न ॾियनि हुननि खे, पाणे ऑटोमेटिकली हू सिधा थी वेंदा। छो त हुननि जो कमु ई इहो आहे न। सही, हींअर जेकॾहिं हीअ जेके कमु वञे पई उन ते हिकिड़ो मण ते हू 50 खां 40 रुपया कमाइनि था, हुननि नुक़सानु कहिड़ो आहे? रोज़ानी पीड़ाई हिकिड़ी कम ते लख मण ते हू 50 खां 60 लख रुपया कमाइनि था, त हुननि खे नुक़सानु कहिड़ो आहे? नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे समाजी अॻवान वकील कांजी राणो बिल अचो थो हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त तव्हां हिते हिननि जा वीचार ॿुधा हूंदा। जॾहिं त लेबर जेका थर खां अचे थी, मिठी या लंगर पार कर या डीपलो खां तव्हां ॾिठो हूंदो, हुननि जा वीचार बि तव्हां ॿुधा हूंदा। उन खां अलावा जेके ट्रैक्टर ट्रालियुनि वारा शुगर मिल ते जेके बीठा आहिनि हफ़्ते ताईं, हुननि जा बि तव्हां वीचार ॿुधा हूंदा। अचो थो हवाले सां हिन सां समाजी अॻवान सां ॻाल्हि ॿोल करियूं, हिन जो छा चवणु सर? सिंध हुकूमत पारां जेको कमनि जो अघु मुक़ररु कयो वियो 182 रुपया, मगर 155 रुपया शुगर मिलूं वठनि पियूं नंढनि आबादगारनि जी। इहा दांह आहे त असांखे उहे बि पैसा कोन था मिलनि, 2 ॾींहं ते बीठा हूंदा आहियूं, असांखे एडंट कोन पिया मिलनि। तव्हां बि समाजी अॻवान आहियो, छाजे करे तव्हां कीअं था ॾिसो भला हिननि आबादगारनि सां को इंसाफ़ थींदो? सिंध जी मईशत तबाह थिए पई या आबादगारनि खे हिन मां कहिड़ो फ़ाइदो आहे या नुक़सानु आहे?
ही सिंध जी मैशत हिकिड़ो हथ वठी तबाह कई पई वञे। जीअं ख़ासि तौर ते जेके ट्रैक्टर ट्राली वारा या मज़दूर आहिनि जेके ख़ासि तौर ते जीअं हींअर थर में ॾुकार आयो आहे, वॾे तइदाद में थर जो माण्हू उन बैराजी इलाइक़नि में मज़दूरी लाइ अचे थो ऐं उते जेको आहे सो जॾहिं हू 12-15 रुपयनि ताईं जेको आहे सभु मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालण जी कोशिशि कंदो आहे, तॾहिं जॾहिं हू कमंद मार्केट में या शुगर मिल में जॾहिं हुनजो विकिरो न थींदो आहे त हुनखे मज़दूरी टाइम ते नथी मिले, त उहे जेके मज़दूर माण्हू आहिनि आबाद त अॻे जेको आहे सो उहे वॾी जेको आहे सो नुक़सान में या घाटे वञनि पिया, पर उन सां गॾोगॾु जेके मज़दूर माण्हू आहिनि उन्हनि खे बि जेके दिहाड़ी जा मज़दूरी जा पैसा नथा मिलनि, उहे फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। तव्हां ॾिसो अॼु हाणे कमंद जेको आहे सो 150 ताईं वञे पियो, 155 ताईं, ऐं जेके देवी जूं काठियूं 350 खां मथे बि वञनि, त माना इहो केॾो वॾो वेदन आहे आबादगारनि सां। ऐं ट्रैक्टर टालियूं जेके आहे 3-4 ॾींहं उते रहनि थियूं, त हाणे जेको सो वरी वापसि अची करे हू बनी खेड़नि या जेको आहे सो ट्रैक्टर टाली में हले या ॿी मज़दूरी ते, उहो सॼो सीड़प थिए थी, त उहे ट्रैक्टर जा मालिकान आहिनि या मज़दूर आहिनि ड्राइवर आहिनि, हुननि सभिनी खे नुक़सानु थिए थो। ऐं तंहिंखां पोइ जेके ख़ासि तौर ते कमनि जॾहिं टाइम ते शुगर मिलूं अक्टूबर में शुरू थींदियूं हुयूं, त कमंद टाइम ते वढिबो ऐं कणक जी वॾे तइदाद में पोखाई थींदी हुई। ऐं हिन दफ़ो कमंद जो टाइम ते न वढजण जंहिंजो ख़ासि सबबु इहो त शुगर मिलूं टाइम ते न हलियूं, तंहिंजे करे कमनि जी पोखी तमामु करे जेको आहे सो घटि तइदाद में जिन ज़िलनि हिननि में ॾखण सिंध जे ॾखणे इलाइक़नि जे ज़िलनि में त कणक जी पोखी घटि थी आहे, त आईंदा जेको आहे सो हिकिड़ो अटे जो बोरान इहो बि जेको आहे सो सिंध में पैदा थी सघे थो। नाज़रीन, हिन वक़्तु असीं हिते मौजूदु आहियूं। हितां जेके थर खां जेका लेबर आई आहे, जेका हिते कमनि ते कमु कंदी आहे, जॾहिं त हिननि जो चवणु त थर में मुसलसल ॾुकार खां पोइ जेको आहे असांखे को बि उते रोज़गार जो ज़रियो कोन हो, न को उते चौपाई माल जो को चारो वग़ैरह हो, जंहिंजे करे असीं मजबूरनि जेकॾहिं मिरपो ख़ासि समेत ॿियनि इलाइक़नि में लॾे विया आहियूं। जॾहिं त हिननि जो इहो चवणु आहे त जॾहिं असीं हिते पहुता आहियूं त हिते असांखे को बि जेको कमनि ते जेको अघु कोन पियो मिले, जॾहिं कटियूं था असांखे सही कटाई कोन पई मिले, थर में ॾुकार हुई, मगर असांजे लाइ हिते बि साॻी पोज़ीशन लॻी पई आहे। अचो त हिन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। नालो छा आहे तुंहिंजो? चेलाराम। किथे जो असल? थर पार कर जो। हिते छा लेबर जो कमु था करियो? जी हाँ। कीअं भला तव्हांखे सही पैसा मिलनि था या न? सही कोन मिलनि था। थर में ॾुकार थी वियो, को रोज़गार हो कोन, चौपाई माल जो 12 वजे जो कुझु कोन हो, उनजे करे असीं आया आहियूं। तमामु गुरबत आहे थर में। केतिरा माण्हू हिते आया आहियो? तक़रीबन हिते असांजो 50 खनि घर आहे। केतिरा मण तव्हांखे माना रोज़ केतिरा मण कटींदा आहियो ऐं फी मण ते तव्हांखे छा थो मिले? रोज़ असीं तक़रीबन 500 खनि मण कटींदा आहियूं, पर मिलंदो कुझु कोन आहे। छाजे करे? तमामु रेट घटि आहे कमांद जो, ऐं महांगाई वधी वई आहे, अटे खां खंडु वग़ैरह सभु, उनमें कोन थो रोज़गार हले। थर में भला तव्हां सां कहिड़ी सूरत हाल हुई? थर में साईं तमामु बुरी सूरत हाल हुई, हुते का शइ कोन थी मिली, तॾहिं हिते आहे। वज़ीर आला पारां ऐलान बि कयो आहे, सिंध हुकूमत ऐलान कयो, ज़रायत वारे मिनिस्टर जो ऐलान थियो, उन बावजूदि छाजे करे भला शुगर मिल वारा इकट्ठी क़ाइमु कया विया आहिनि? जॾहिं त आबादगारनि चयो त असां एहतिजाज कंदासीं, उहो छाजे करे एहतिजाज ख़तमु थी आहे? तव्हांखे रेट छा अञा उहो मिले थो या न पियो मिले? साईं असांखे उहो रेट बिल्कुलु कोन पियो ॾिनो वञे। वज़ीर आला पहिरीं नोटिफिकेशन कढी 182 जो, वरी कीअं फिरियो उहो सभु पूरी दुनिया खे ख़बर आहे। त हिते सिंध जूं जेके बि शुगर मिलूं आहिनि, कंहिंजे हवाले आहिनि, छा थियल आहे, उहो सभु माण्हू ॼाणनि था, पर माण्हू जे वात मां केरु ॻाल्हाए कोन थो। हथरादू नोटिफिकेशन कढनि था, जंहिं ते अॻियां केरु मिनिस्टर, मूंखे तव्हां सां हिकिड़ी मीटिंग मां वेठो हुउसि, बाक़ाइदा पंहिंजो मिनिस्टर साहिब जी इहा मूंखे अंदरूनी न ख़बर पई त मिनिस्टर इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहे। त बाबा ही 152 जेको ज़ुल्म कयो आहे, जेको 155 वारो इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहे, पर को आई कोन्हे। ऐं ॿियो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असांजे सिंध में 9 लख कमंद पैदावार आहे। 9 लख मां असांजे मीरपुर खां ज़िले में हींअर 1,14,000 टॉप क्लास जो ज़िलो आहे, जंहिंमें 1,14,000 जेको 1,14,000 एकड़ कमंद पोखियल आहे। उन खां अलावा असांजी 7 करोड़ कमंद असांजी निकिरे थी, 7 करोड़ मण कमंद। हाणे 7 करोड़ मां मण सां तव्हां हिसाबु लॻायो त हींअर जेको 155 ॾियनि पिया, 27 रुपया गवर्नमेंट वारी नोटिफिकेशन ते अमल कोन था पिया कनि, त 27 रुपये जे हिसाब सां 3 अरब रुपया थियनि था। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो लासिस ॾिसो त 3 महीननि खां शुगर मिल पोखण खां पोइ असां कणक जो टारगेट पूरो कोन करे सघिया आहियूं। असां 1,75,000 एकड़ मीरपुर खां ज़िले में कणक थींदी आहे, हींअर असां उते 1,30,000 ताईं पहुता आहियूं। 40,000 एकड़ असां कमंद कोन पोखी आहे। 40,000 जो तव्हां लॻायो एवरेज त 12 लख मण कणक जी खोट थी आहे। 12 लख मण जी पैदावार घणी थिए थी? तक़रीबन 1.5 अरब रुपया असां आबादगारनि खे इहो नुक़सानु थियो आहे। केरु ॾिसण लाइ तयारु कोन्हे, केरु ध्यानु ॾियण लाइ तयारु कोन्हे।
ऐं ताज़ो तव्हांजी मिसाल ॾियसि मीरपुर खां शुगर मिल जी त मीरपुर खां शुगर मिल आबादगारनि खे इतला कयो त तव्हां कम जी वढाई शुरू करियो असां जेको गवर्नमेंट नोटिफिकेशन कढियो असां उन तहत जेको आहे तव्हांखे रेट ॾींदासीं पर गवर्नमेंट नोटिफिकेशन कढियो त पोइ न आबादगारनि जेको कमंद वढायो अॼु इहा पोजीशन लॻी पई आहे इंतकामी कार्रवाई इहे बि कयूं वञनि त कमंद खणण लाइ तयारु कोन्हनि एडन ॾियण लाइ तयारु कोन्हनि 18 ॾींहं थिया आहिनि शुगर मिलूं खुलियूं आहिनि 18 ॾींहं में कंहिं बि शुगर मिल आबादगारनि खे 155 जे हिसाब सां पेमेंट कोन कई आहे जंहिंमें हू चवंदासीं 155 जे हिसाब सां ॾियूं पेमेंट त 25% त कमंद असांजो निकिरी वियो आहे सिर्फ़ु 18 ॾींहंनि में त हीअ त आबादगारनि सां सिधो सो हिकिड़ो ज़ुल्म पियो कयो वञे सिंधी ज़रात अॻे पहुची थी वई आहे मथां न को बि ध्यानु ॾियण वारो न आहे त हीअ आबादगार त तबाह थी हलिया हर में ॾाढो ॾुकार पइजी पियो ठीकु आहे बुख आहे कुझु कोन्हे बुख आहे माल माण्हू ॿिया सभु बुख मरनि पिया ठीकु आहे हाणे ज़िमेदार जा असीं कटाई करणु अघु ॾियनि था घटि असांखे हाणे कमाद वॾियूं त हू पे वीचारा ग़रीबनि जी ज़िमेदारनि जी सुके पे अञा कोन था खणनि ठीकु आहे हाणे ॾाढी भला गुज़र सफ़र कीअं पियो थिए बाबा कोन्हे बाबा असांखे अटो ई कोन मिले असीं ॾाढा बुख मरूं पिया आहियूं थोरो में ॾुकार आहे माल जे लाइ कुझु कोन्हे तंहिंजे करे हिते आयासीं असांजी माना कमात कंदी वठिजे पई आहे हिते ऐं पर हुकूमत असांखे ॾिए कोन थी इन जे करे हीअ कीअं पिया रहो भला तव्हांजा न हिते घर ठहियल आहिनि न छा तव्हां अहिड़ी हालत लॻी पई आहे हिते कुझु कोन्हे पोठे ते वेठा आहियूं सभु ॿार बच्चा सभु बुख सां ऑटो मिल थी वियो महांगो इन जे करे असीं तमामु तकलीफ़ पई हिते जेका कमनि जी वढाई करियो पिया जे तव्हां लेबर आहियो तव्हांखे भला पैसा वग़ैरह ॾियनि पिया तव्हां आबादगार ॾियनि पिया या उन्हनि खे मिलनि था या उन्हनि जी असांखे कुझु कोन थो मिले हिते माना 10 रुपया माना कमांद पर मिल ॾिए कोन थी उन जे करे असीं माना तमामु तकलीफ़ आई केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे हिते असांखे घटि में 3-4 महीना थी विया अची जी हा माल जो चारो वग़ैरह इहो फ्री माल जे लाइ सभु माल बुख थो मरे पोठे में वधीक कलर में का शइ कोन्हे नाज़रीन हिते जेका लेबर आहे हुनजा तव्हां वीचार ॿुधा हूंदा हुननि जो तव्हां पाण ॾिसो त कहिड़ी पोज़ीशन वञनि था हुननि जा जेके मासूम ॿार आहे जेके तव्हां ॾिसो चुल्हनि जे पासे में वेठा आहिनि न को घर ठहियल आहे न का हिनखे सहूलियत आहे न पीअण जी पाणी जी सहूलियत आहे मगर हिननि जो चवणो त थर में ॾुकार उन खां पोइ असां अची हिते जेको लेबर जो कमु करियूं था मगर हिते बि असांखे कोई हिसाबु किताबु न पियो मिले छाजे करे त ज़मींदारनि खे बि शुगर मिलूं पैसा कोन पियो ॾियनि हिन वक़्तु असां गॾु हितां जेका लेबर में आयल मिठी खां आयल औरत मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं था अमा कीअं भला तव्हां किथां आया आहियो असीं त थड़ से आया आहियूं मिठी तालको हिते भला तव्हां हिते कमंद वढियो था तव्हांखे पैसा वग़ैरह मिलनि था या छा असां जुड़े को था नी पैसा ओ मिल वाला पहिरियां को था ॾियनि हा न मजूरी असांजी अञा जुड़ी कोई नी वेठा छाजे करे ज़मींदार कोन था ॾियनि ज़मींदारनि पहिरियां ॾे तॾहिं असां न ॾे कीअं पिया रहो भला तव्हां अहिड़ी हालत में तव्हां बजादा मजबूरी में बैठा हूं बुख मरता बैठा हूं बीजो की करा पुठा भराई केतिरा माण्हू आयल आहियो तव्हां हिते पंज हा कता 50 घर सर हुकूमत पारां कमनि जो अघु जेको 182 रुपए जो ऐलान कयो वियो जॾहिं त हिन वक़्तु आबादगारनि जो इहो चवणु आहे त कमनि जेको असां खां 155 रुपए में वठनि पिया हुन बावजूदि असांखे जो अञा ताईं पैसो वग़ैरह न पियो मिले जॾहिं हफ़्तो जेको असांजो ट्रैक्टर ट्रालियूं जेके आहिनि शुगर मिल खां ॿाहिरि वेठूं तव्हां छा था सम्झो भला हुकूमत जो मुक़ररु कयल अघु आबादगारनि खे मिलंदो या 155 रुपया आबादगारनि खे मिले पियो न हिन में कहिड़ो नुक़सानु आहे ॾिसो जेकॾहिं आउं पाण नंढड़ो आबादगार आहियां कमंद जो मुंहिंजो कमंद ई पोखियल आहे ऐं अव्हांखे वाजिबु ॻाल्हि ॿुधायां त जेकॾहिं कैलकुलेशन वेही कयूं त लागत 210 रुपया एकड़ पंहिंजे मण ते अची थी वञे हली हारी जी या आबादगार जी ऐं हुकूमत जे ऐलान खे त तव्हां सियासत सम्झो कुझु बि सम्झो हुकूमत 182 रुपया ऐलान कयो 180 रुपये में पंजाब त खणे पियो पंजाब जूं शुगर मिलूं खणनि पियूं पर सिंध जे शुगर मिलुनि जे लाइ वरी कंहिं सगारी धुर जे चवण ते 155 जो ऐलान कयो वियो वरी सगारी धुर जे चवण ते 182 जो नोटिफिकेशन जारी कयो वियो 155 खे रद्द करे इन मञा लॻो त इहो हिकिड़ो कंट्रोवर्शन पैदा करणो हुयो हथु वठी इन मामले खे उभारणो हुयो कोर्टुनि में मोकिलणो हुयो त जीअं देरि थिए ऐं माण्हू मजबूर थी कमंद विकिणण खे शुगर मिल खे विकिणण लाइ मजबूर थी वञनि हाणे हींअर जेका सूरत हाल आहे 155 रुपया जे रेट जे हिसाब सां पैसा मिलनि पिया ख़ुदि मूंखे बि उन हिसाब सां पैसा मिलिया आहिनि
ऐं चयो इहो वञे थो त बाबा जॾहिं कोर्ट जो फ़ैसिलो ईंदो त पोइ ॾिसंदासीं। ऐं सिंध हुकूमत चवे थी त खंड जो अघु कोर्ट त मशरूत कयो, खंड सां खंड जो अघु मुक़ररु कयो। सिंध हुकूमत चए थी त खंड जो अघु मुक़ररु करण जो असांखे अख़्तियार ई कोन्हे, को वफ़ाक़ कंदो या मार्केट जी रस ते पहुच जे हिसाब सां अघु मुक़ररु थींदो। ऐं लॻे थो त उन में वफ़ाक़ खे जाॻाइण में, चूंडियूं पाइण में, दर खड़काइण में 2 महीना लॻी वेंदा। जेसिताईं कमंद जी सीज़न ख़तमु थी वेंदी, शुगर मिलूं बंदि थी वेंदियूं ऐं थींदो टाएं टाएं फिश। इहा ई पॉलिसी सिंध हुकूमत जी हुई, छाकाणि जो सिंध में जेके शुगर मिलूं आहिनि उहे घणे में घणियूं कंहिं हिकिड़ी धुर जूं आहिनि, सगारी धुर जूं आहिनि। उहा नथी चाहे त कमांदनि जा अघु वधनि। यकीननि शुगर मिलनि वारनि जो जेको मौक़ुफ़ आहे त भई असांजो लागत घणी थी अचे, पर उहे उन खां सवा जेके शयूं कमंद मञा खंड खां सवा ॿियूं शयूं जेके ठाहिनि था, मोलासिस चवनि था, को शराब ठहे थो, चिप कागज़ ऐं गत्ता वग़ैरह इहे ठहनि था। इहे सभई शयूं जेकॾहिं मिलाइजनि त लॻे थो शुगर मिल वारा कमाईंदा हूंदा। बहरहाल उहो असां कामरेडनि वारी साॻी थ्योरी त रिच बिकम्स रिचर एंड पुअर बिकम्स पुअरर इकनॉमिक जी हिन थ्योरी में इहो ई पियो थिए सिंध सां। तव्हांजो चवण आहे त 155 रुपया शुगर मिल अघु असांखां कमंद वठे पियो अॻु ॾे पियो। जॾहिं त असांजी नंढनि आबादगारनि सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो चवण आहे त असां 2 ॾींहं ताईं जेके असांजो एजेंट कोन पिया मिलनि, उन खां पोइ हफ़्ते ताईं तक़रीबन जी लाबारो करण वारा या कमंद वढींदड़ जेका लेबर आहे असांजी उहो वढींदा आहिनि। तक़रीबन 10 ॾींहंनि ताईं। पोइ तव्हां छा था सम्झो भला इन में ज़मीनदार खे को नुक़सानु आहे या न? तक़रीबन 10 ॾींहंनि ताईं कमंद वढियो पियो हूंदो आहे। तमामु वॾो नुक़सानु आहे, छो जो कमांद वढिजण खां पोइ जल्दी जेकॾहिं मिल में नथो पुॼे, विदिन 3 ॾींहं वधि में वधि 3 ॾींहंनि में पहुचणु घुरिजे। ॿी सूरत में पोइ उहो सुकल लठ थी थो वञे, वज़न तमामु घणो मारे थो वञे। ऐं इहा बि तव्हांजी ॻाल्हि सही आहे त 4-4, 5-5 ॾींहं बाद मिलुनि में त इहा पोज़ीशन आहे त हफ़्तो ट्रालियूं जेके आहिनि, ट्रालियूं ख़ासि करे बीठियूं हूंदियूं आहिनि ॿाहिरि, जेसिताईं उन्हनि जो नंबर अचे। मूं ख़ुदि किन मिलुनि में ॾिठो आहे त 400-400, 500 जी लाइन लॻियल हूंदी आहे ट्रालियुनि जी। इहा बि आबादगारनि सां ज़्यादती आहे। ऐं हाणे पोज़ीशन इहा आहे त माण्हू जेको माली बहिरान में वरितल आहिनि न, उहे माण्हू मजबूर आहिनि उन कमंद खे कढण जे लाइ, छो जो उन्हनि 1.5 साल 18 महीननि जो फ़सुलो, 18 महीना उन कमंद खे रोकियो ऐं उन 18 महीननि में उन्हनि खे उपत हिकिड़ो रुपयो बि कोन थी रहंदो खाए पई। ऐं सीउ जीअं घटि थिया तीअं कमांद जो वज़न ऑटोमेटिकली घटि थियणु शुरू थींदो, गनो उनजो पोरो थींदो। उनजे करे माण्हू मजबूर आहिनि कमंद खे कढण में, ऐं उन मजबूरीअ जो ई फ़ाइदो वठंदे सिंध हुकूमत अहिड़ा फ़ैसिला। साईं, अॼु जेको असांजो गॾियल आबादगारनि जो इजलास आहे, हिन में पहिरीं ॻाल्हि त जेको गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जेको नोटिफिकेशन कढियो आहे, उन जी सख़्तु अल्फाज़ में असीं मज़म्मत कयूं था ऐं उहो असांखे मंज़ूर कोन्हे। उन सां गॾु असां इंशाअल्लाह हिकिड़ी एहतिजाजी तहरीक हलाईंदासूं सिंध जे सभिनी आबादगार तंज़ीमुनि सां गॾु, ऐं जेके ॿिया इन खां सवाइ जेके आबादगार आहिनि सिंध जे सभिनी ज़िलनि सां राब्तो कंदासूं। ऐं इंशाअल्लाह जिते बि असांखे एहतिजाज करिणो पियो, कोशिशि कंदासूं त असीं कराची में सिंध असेंबली जे अॻियां या CM हाउस जे अॻियां वञी एहतिजाज करियूं। सही, उन में इहा पहिरीं ॻाल्हि त इहा हुई त इन जी मज़म्मत कयूं था। ॿी त इहा त जेको सो एहतिजाज कंदासूं ऐं हीअ अघु असांखे मंज़ूरु कोन्हे। पंजाब में 182 रुपया मिले पियो, सिंध में 155 रुपया, सरासर न्याइंसाफ़ी आहे। जॾहिं त सिंध में खंड जी मिक़दार बि वधीक थिए थी, त इहे करारदादूं आहिनि। असां इन्हनि खे बिल्कुलु मंज़ूरु कोन था कयूं ऐं एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। इन करे असां सभिनी दोस्तनि इहो ई तय कयो आहे त हाणे जेका नेक्स्ट मीटिंग थींदी त उन में कराची वञी पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। लिहाज़ा असीं सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु करियूं था त जेको अॻे रेट तव्हां मुक़ररु कयो 182 रुपया, महिरबानी करे सिंध गवर्नमेंट असांखे उहो वापसि रेट ॾेई छॾे। छोकी वॾो काश्तकार साल जो फ़सुलु आहे, साल जे फ़सुल में इहा ई माण्हू खे इनकम मिले थी। फुटी जो रेट बि न थियो आहे, टमाटे जो रेट बि न थियो आहे। सो लिहाज़ा कमंद जो रेट हमेशह ज़मींदार खे थोरो घणो सफ़ेद पोशीला इहा ई बहितर शइ आहे। सो ग़रीब माण्हू किथां वेंदो जंहिंजा 10 एकड़नि 5 एकड़नि उन लाइ। सो इन करे आउं गवर्नमेंट खे अपील थो करियां, ख़ासि तौर ते वज़ीर आला सिंध खे, छो 18वीं तरमीम खां पोइ जेके बि अची विया आहिनि सभु सिंध गवर्नमेंट खे अची विया आहिनि। सो वज़ीर आला सिंध खे असीं अपील करियूं था त महिरबानी करे असांजो कमंद जो रेट वधायो वञे। उन खां पोइ दोस्तनि सां गॾु लाहे अमल करे पोइ एहतिजाज कंदासीं कराची प्रेस क्लब ते। जेको माण्हू जो पुरअमन एहतिजाज आहे उहो असीं रिकॉर्ड कराईंदासीं। जेतिरा ज़मींदार तव्हां ॾिसो था पूरे डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि जा ज़मींदार आया आहिनि ऐं ॿियूं तंज़ीमूं बि आहिनि, उहो सभु गॾिजी इंशाअल्लाह उते असीं कराची में एहतिजाज कंदासीं। तमामु घणो त हारी मुतासिर थिए थो न, छो महिनत उहो करे थो, हर शइ करे थो। ज़मींदार बि जेको आहे पंहिंजो उहो बि आस्ते आस्ते ॾींहं ॿ ॾींहं पोइते वञे पियो। पाणी जा क्राइसिस तव्हां पाण ठाह त वारा बंदियूं लॻी पियूं आहिनि, हिन टाइम में वारा बंदियूं लॻी पियूं आहिनि, उन जी शॉर्टेज बि आहे। सो लिहाज़ा हारी खे त तमामु पोइते आहिनि, त हारी हाणे छॾे हाणे मज़ूरी ते अची विया आहिनि। हारी लॾ पराण कंदा शहरनि में, कराची हैदराबाद उते बि वञे, तंहिं करे ज़मींदार खे इहो तमामु घणो ॾुखियाई पेश अचे पई पंहिंजी। ऐं असां इहा सभ जो कसूरवार जेको आहे
असां सॼो सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो कयूं था त सॼो उन जी कंट्रीब्यूशन आहे जेको सिंध जे आबादगारनि खे तबाह ऐं बर्बाद जे किनारे ते वठी अचण लाइ पहुती आहे ऐं अञा बि उनखे तबाह ऐं बर्बाद पई करे। कंहिं ज़मीनदार जे असांजे खिलाफ़ जो कंहिंजो अघु कोन्हे ऐं ख़ासि करे जेको हाणे शुगर केन हुननि ॾिठो आहे त मिलूं जेके सिंध में 29 मिलूं आहिनि उन्हनि में के मिलूं बंदि आहिनि ऐं के मिलूं अञा शुरू कोन थियूं आहिनि। सिर्फ़ु 2 मिलूं हलियूं आहिनि, मटियारी ऐं पंहिंजो सांगड़ शुगर मिल। उन्हनि 150 रुपए जे रेट सां अॻु में बि कमांद वरितो। उन्हनि चयो कि गवर्नमेंट रेट वधाईंदी, असां उहो डिफरेंट जेको आहे सो ज़मीनदारनि खे भरे ॾींदासीं। लेकिन हीअ मिल वारनि जी सभिनी जी मिली भगत आहे, उन सां गॾु सिंध गवर्नमेंट बि इन में इन्वॉल्व आहे। आउं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो थो कयां त छा असां पाकिस्तान मुल्क में कोन आहियूं जॾहिं पंहिंजो पंजाब वारा ऐं KPP वारा 180 रुपया ॾियनि था 66 रुपए किलो ते खंड ते, त सिंध जा ज़मीनदारनि खे छो नथो ॾिनो वञे? इहा सिंध सां माटेली मां वारो सलूक आहे ऐं उहो असांजी पंहिंजी सिंध गवर्नमेंट असां सां ज़ुल्म करे रही आहे। असां छा था सम्झो भला हिकु त आबादगारनि खे एडेंट कोन पिया मिलनि, उन खां अलावा जेके आबादगार हिते जेके कमंद वढाइनि था केतिरा ॾींहं हिते ज़मीन में पियो हूंदो आहे। उन खां अलावा असां इहो ॾिठो आहे त शुगर मिलनि जे ॿाहिरां गाॾियुनि जूं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि। इन में भला आबादगारनि खे कहिड़ो नुक़सानु थी सघे थो? छा कमंद सुकी सघे थो, वज़न किराए सघे थो? छा साईं पहिरीं दफ़ा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सर्दी जो मौसम स्टार्ट थी आहे। अगरि हीअ शुगर मिलूं अक्टूबर में खुलनि हा त एतिरो असांखे नुक़सानु कोन थिया। डिसंबर में खोलियो अथनि, तक़रीबन 25% असांजो कमनि जो वज़न घटियो आहे। उन खां पोइ असां एजेंट जो इंतज़ारु पिया करियूं, असां वढाई शुरू करे छॾी आहे। 5 ॾींहं थिया आहिनि असांजा कमंद पियो आहे सरज़मीन ते, एजेंट कोन था ॾियनि। वरी जॾहिं उते था मोकिलियूं त ॼाणी बाणी केॾीमहिल चिमनी ॿारियो छॾनि, केॾीमहिल शुगर मिल स्टार्ट करे छॾनि। उते 5-5 ॾींहं 6-6 ॾींहं ट्रालियूं उते सुकनि पियूं कमनि। ऐं उन खां पोइ गैर क़ानूनी कटौती जेकी 20% खां वठी 30% ताईं, इहे 155 जे हिसाब सां। पोइ आबादगार कहिड़े पासे वञे? 1 एकड़ ते आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1 एकड़ ते असांजो ₹1 रुपया ख़र्चु कमंद थिए थो। ₹1 में असांजो भाइवर पार्टनर आहे असांजो हारी, जेके असां उन्हनि जा ॿार बचा हलायूं था, संधा ॿार बचा हलायूं था, त 50% पार्टनर आहे। उन खां पोइ 182 जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांखे 20,000 रुपया मस्तु मुनाफ़ो थींदो साल जो। फ़सुलु पूरो 16 महीने जो फ़सुलु रखूं था। इन 16 महीननि में 3 फ़सुल असीं ॿिया पोखियूं, पर असीं छा करियूं? असीं पाण मजबूर आहियूं। अॼुकल्ह जेके असांजी मौसमी आहे, जेके हालात करे मौसम बरसाति जेके मौसम जेके बरसाति थिए थी मौसम, उन में बरसाति कोन पए, वरी अहिड़ी बरसातूं पवनि कहिड़े टाइमनि में जंहिंमें फ़सुलुनि खे नुक़सानु थी वञनि। हलिया हिन साल बरसाति न पवण जे करे वॾो कमंद खे नुक़सानु इहो थियो आहे त एवरेजन जेको कमंद 1000 मण लहंदो हो, उते एवरेजन कमंद 700 मण लहे पियो। त हाणे आबादगार कहिड़े तरफ़ मुंहुं ॾे? तव्हां छा था सम्झो भला हिन में? हिकु त ज़मीनदारनि खे जेको आबादगारनि खे नुक़सानु आहे, उन खां अलावा जेके हारी आहिनि या तव्हां वटि हिकिड़े लेबर अचे थी, उन्हनि खे बि नुक़सानु आहे या उन्हनि जो कीअं गुज़र सफ़र थींदो हूंदो? आबादगारनि खां त कमंद कोन पियो वरितो वञे, सॼो ख़र्चु उन्हनि जे मथे हूंदो आहे, पर उहो साॻियो अधु त हारी बि भरींदा आहिनि। उन्हनि खे कहिड़ो नुक़सानु थो थिए की हारी लन पलण करे विया आहिनि या ॿिए हंधि था लॾे विया आहिनि? साईं हारियुनि खे असीं न लॾ पलाण करे कोन था ॾियूं। लेबर असां थर मां घुरायूं था। हीअ तव्हां ॾिसो थर मां वेचारी लेबर आई आहे, असां मजबूर थी व्याजनि ते पैसा वठी इन्हनि जी पूरत करियूं था। असां हिननि खां त उहो व्याज कोन था वठूं जेके असीं पैसा वठूं था। असीं भाण असांजो सिंध जो जेको आबादगार अगरि कंहिं पेडी तां खणे थो, उनखे बि परसेंटेज ते भाण मिले थो। असां उहो बि हारियुनि ते या असांजी लेबर ते असां उहो परसेंटेज बि कोन लॻायूं, त नुक़सानु सिधो सो असां आबादगारनि खे थिए पियो। ऐं आबादगार वोट बि असीं उन्हनि खे ॾियूं ऐं नुक़सानु बि असांखे उहो ॾियनि, पोइ अहिड़े असांजे वोट जो कहिड़े कमु आहे? तव्हां आबादगार जेके विया आहियो, अदालत में विया आहियो, हिन वक़्तु ताईं तव्हां पाण चयो पिया त 155 रुपया जेको मण असांखां अॼु शुगर मिल वारा वठनि पिया, छा तव्हां उहा का एप्लीकेशन ॾिनी आहे जेको तव्हां खां कमंद वठी 155 रुपया मण वरितो अथनि, हुकूमत पारां 182 रुपया ऐलान कयो वियो, अहिड़ी का एप्लीकेशन तव्हां वग़ैरह दाख़िल कराई आहे? असां बिल्कुलु एप्लीकेशन इहा दाख़िल कई आहे। असां उनजो पॉइंट इहा ठाही आहे त ॾिसो पंजाब हुकूमत आहे, पंजाब हुकूमत नोटिफिकेशन 180 रुपया कढियो आहे। उन खां पोइ हुनजो केन कमीशन हुननि हिकिड़ी मॉनिटरिंग कमेटी हिकिड़ी ठाही आहे त बाबा मॉनिटरिंग कमेटी फौरी तौरु आबादगारनि ॾे वञे त को बि अगरि आबादगार खे को शुगर मिल मालिक अगरि 180 रुपए खां घटि ॾिए थो त फौरी तौर ते उन ते कार्रवाई कई वञे। ऐं का कटौती ते बिल्कुलु बैंड आहे, का कंहिं बाक़ाइदा हुनजो नोटिफिकेशन आहे, हिकिड़े मण ते बि तव्हांखे का कटौती वग़ैरह कोन करणी आहे। पर असां वटि उबतड़ इहो तरीक़ो थिए पियो। असां कोर्ट में बि असां इहा दाख़िल कई अथसीं। तव्हां ॾिसो पंजाब में असां रेट ॾियनि पिया, सरहद में 180 रुपया रेट आहे। सिंध जेको कमु आहे, सिंध जे कमनि जो जेको रेशो तमामु वधीक आहे, 9 ताईं आहे। पंजाब जो रेशो 7.2 ताईं आहे। उहो असांखे त फ़ाइदो ॾियो। ऐं उन खां पोइ तव्हां इहो ॾिसो त हीअ असां हिननि खे ॾियूं था, कमंद ॾियूं था। हीअ कमंद मां ॿिया ज़रिया घणा ठाहिनि था। अल्कोहल सिस्टम इन्हनि में हले, बगा सिस्टम उन में हले, जेको हीअ कमंद जेको हुनजो थिए थो उहो असीं ज़मीन में विझूं, उहो बि असीं पैसनि सां वठूं हिननि खां, जेको भाण थिए थो।
तव्हां छा था सम्झो भला हिन साल जेको आहे कमनि जो अघु बिल्कुलु घटि थियो आहे ऐं तव्हांखे रेट ईअं सम्झ त मिलियो ई कोन्हे जेको तव्हांखे बि नुक़सानु आहे हर खे नुक़सानु आहे। आईंदे साल भला ज़मींदारनि जो छा ख़्यालु आहे, कमंद पोखींदा या जे ॾिसो त फुटियुनि में बि हिननि खे नुक़सानु थियो। बसरनि जी बि तक़रीबन 70 खां 75 रुपया ट्रक वञे पई। हाणे कमंद जी बि साॻी पोज़ीशन लॻे पई। हाणे तव्हां आबादगार अॻुवाण पियो, तव्हां छा था सम्झो भला हिकिड़ो त आबादगारनि जो गुज़र सफ़र जेको आहे सॼो हिन ज़रई ज़मीन ते हूंदो आहे ऐं हुकूमत जा इहे ऐलान इहे वाइदा आहिनि। हाणे तव्हां छा था सम्झो भला आईंदे लाइ कणिक जो फसल घटिजी वेंदो, आबादगार कमंद पोखींदा या न? साईं आउं सम्झां थो जेके हिन साल जेको विधन थियो आहे असां सां, असां आबादगार जी दिलि कोन थी जे असीं कमंद पोखियूं। केरु बि आबादगार कमंद पोखण लाइ तयारु कोन्हे। ऐं उनजो मिसाल तव्हांखे ॾियां थो, तव्हांजो बदीन ज़िलो, तव्हांजो ठठो ज़िलो जेको टॉप क्लास में हूंदा हुआ कमंद पोखण में, अॼुकल्ह उते कमंद पोखिजी कोन पियो। हुननि वणनि जो वण कप कॾहिं थींदो कोन बदीन में। तव्हां ॾिसो त कमंद उते थिए कोन थो, माण्हू सभु वण पिया पोखनि, माण्हू सभु सारियूं पिया पोखनि। त उहे ई विधन अगरि असां ताईं जेको हले पियो त हिते केरु मीरपुर ख़ासि डिवीज़न में या सिंध में छो केरु माण्हू कमंद पोखे? असीं कम जी जॻह ते जेको 16 महीना असीं इंतज़ारु करियूं, हिन खां बहितर असीं 3 फसल ॿिया कढी सघूं था उन मां, त असां कमंद न पोखींदासीं। नाज़रीन, तव्हां आबादगार अॻुवाणनि जा वीचार ॿुधा हूंदा, हितां जा जेके नंढा ज़मीनदार उन्हनि जा वीचार ॿुधा हूंदा, जॾहिं त जेके लेबर या माण्हू आहिनि या उन खां अलावा मज़दूर उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। आबादगार अॻुवाणनि जो इहो ई चवणो त हुकूमत पारां वॾियूं दावाऊं त कयूं हुयूं, 80-182 रुपया अघु ॾींदासीं, अदालती फ़ैसिलो थियो आहे, उन बावजूदि जेको आहे असांखे को बि अघु न पियो ॾिनो वञे। जॾहिं त हिननि आबादगार अॻुवाणनि जो इहो बि चवणु हो त जॾहिं असां जेके काठियुनि जा अघु जेको 200 रुपए खां वधीक आहे ऐं असांखे उहो सही अघु न पियो मिले, जंहिंजे करे कणिक जी पोखाई जेको कणिक जी पोखाई जेका सख़्तु मुतासिर थी आहे। उन खां अलावा जेको कमंद आहे हिन वक़्तु उहो सुकी रहियो आहे। जेकॾहिं असां हफ़्तो ताईं जेके हिते रखूं था ॿनियुनि जे अंदरि, उन खां अलावा जेकॾहिं ट्रालियूं वञनि थियूं शुगर मिल वारनि पारां हिकठी क़ाइमु करे असांजो जेको कमंद न पियो खयो वञे, तक़रीबन 10 खां 12 ॾींहं जेको कमंद जेको ज़मीन में वढण खां पोइ शुगर मिल जे ॿाहिरां सुकंदो पियो आहे, उन में बि असांखे जेको सख़्तु नुक़सानु थी थो रहे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी आबादगारनि जा मसइला हल कया वञनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर ख़ासि।